दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों, आलमी शोहरत याफ्ता नाथ चेयरमैन खान मिलाद चेयरमैन मिलाद मुस्तफा कमेटी कमेटी तालका तालका पन्नो पन्नो आकल जो चेयरमैन नाथ आलमी खान हाजी शोहरत खान याफ्ता मोहम्मद नाथ चाचड़ खान जन जी अगवानी में हाजी खान अल्हम्दुलिल्लाह मोहम्मद तालका चाचड़ जी पन्नो आकल शहर के अगवानी में तालका हर पन्नो साल आकल खे जियां हिन तमाम साल बि बेहतरीन वध खूबसूरत खां वध नमूने सां सिंगार वियो आहे सजायो वियो अल्हम्दुलिल्लाह आहे। जंहिंजी मुख़्तसिर जंहिंजे सजाइण जो नंढड़ी वीडियो क्लिप कुझु मंज़र शहर के जेको आहे हिन सिंगार वीडियो करण में जी अवां नंढड़ी सां वीडियो शेयर क्लिप कजे थो। अवां दोस्तनि भाइरनि पिरनि प्यारनि जे अॻियां आहे। उमेद कयां थो हीअ वीडियो क्लिप अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। वरी दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायां थो, अल्हम्दुलिल्लाह तालका पन्नो आकिल मिलाद मुस्तफ़ा कमेटी तालका पन्नो आकिल जो चेयरमैन आलमी शोहरत याफ्ता नाथ खान फ़कीर हाजी खान मोहम्मद चाचड़ जन जी अॻवाणीअ में पन्नो आकिल शहर के हर साल जियां हिन साल बि तमामु बहितरीन ख़ूबसूरत नमूने सां सजायो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह तमामु दोस्तनि खे वरी हिकु दफ़ो ॿीहर अर्ज़ु कजे थो त पंहिंजनि घरनि घिटियुनि शहरनि रोडनि रस्तनि ते जेके अव्हांजा दुकान आहिनि महिरबानी करे उन्हनि खे ख़ूबसूरत तरीक़े सां सींगारियो, छो त असांजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ही आमद जो महीनो आहे। तमामु दोस्तनि जा बेहद ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियूं जन दोस्तनि हिन मिलाद मुस्तफ़ा कमेटी तालका पन्नो आकिल खे सींगारण में तमामु साथ ॾिनो। तमामु दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं। कंहिं जा नाला खणूं, जेके बि दोस्त आहिनि या रसूल चवण वारा टोटल दोस्तनि जा थोराइता आहियूं। हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट ॾींदा था हलूं पन्नो आकिल खां, जिथे मिलाद मुस्तफ़ा कमेटी तालका पन्नो आकिल जे तरफ़ां तमामु बहितरीन ऐं ख़ूबसूरत नमूने सां हर साल जियां हिन शहर के सजायो वियो। अल्हम्दुलिल्लाह तमामु दोस्तनि जा वरी हिकु दफ़ो ॿीहर शुक्रगुज़ार आहियूं जन हिन तमामु सुठे ऐं बहितरीन कम में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद जी ख़ुशीअ में शहर खे सजायो ऐं हिसो वरितो भरपूर नमूने सां। तमामु आशिक़ रसूल जा शुक्रगुज़ार आहियूं, निहायती शुक्रगुज़ार आहियूं। वॾी महिरबानी दोस्तो, उमेद कयां थो हीअ नंढड़ी ऐं मुख़्तसिर वीडियो क्लिप अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। कमु करण वारनि टीम जी मुख़्तसिर ऐं नंढी मुख़्तसिर क्लिप अव्हांजे अॻियां आहे, जंहिंजा वीडियो अव्हांजे अॻियां आहिनि ऐं इंशा अल्लाह हिकु नई ऐं मुख़्तसिर वीडियो विलाग ॿीहर खणी अव्हांजी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदो। पंहिंजी खोड़ सारनि दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह निगाहबान। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमामु आशिक़ाने रसूल खे जश्न आमद जूं करोड़ अरब मुबारकूं। वरी हिकु दफ़ो ॿीहर दुनिया में रहंदड़ तमामु आशिक़ाने रसूल या रसूल चवण वारनि खे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद जी ख़ुशीअ जूं जश्न ईद मिलाद नबीअ जूं करोड़ मुबारकूं हुजे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।